परमादरणीय श्री बाबा मोदाई नाम निवेदन कंदुसि त संत कोरा साहिब जीवे मतो प्रकाश विदा बाबा मोदाई साहिब की जय। स्वामी दयालदास साहिब की जय। अमरनाथ भाव हार्दिक स्वागत है। धन्यवाद मैं गुरु के मुख्य कार्यकर्ता साया श्री दयाराम जी जिनमें शिरकत की लाए तो उमंग आगे हर हमेशा प्रयास करना रहता। जय प्रकार एकड़ो राजा युद्ध हाराए करे मोटी करे जंगल में पहुंचो बचाव कपान लड़ाई कई लेकिन हार थी। निराश थी करे कि जंगल में पहुंचो ताने छा करे एकरे में ॾिसे तो तेकड़ी चीटी आए चीटी वो मेरे मुख में दानो खड़ी करे उन वन के चढ़ती वही चढ़ण का दानो ने मुख में किरी पड़े तो वरी अची करे दानो खणे थी वरी चढ़े थी। केतरा दफ़ा दानो किरी पियो पर उन जी कोशिश छड़ी कोन दानो खणी चढ़ंदी हुई। नेठ हुआ हिम्मत सां उन मंदिर ते पहुती वो दानो पहले उन बचड़न के उन मुख में जो आस वही करे ॾिनो। राजा के मन में उत्साह पैदा थो। राजा मन में वीचार कयो मुखां की चीटी सुठी आ ईश्वर उनके केतिरो नंढड़ो बनायो आ पर उनके केतिरी हिम्मत ॾिनी आ जो उन पंहिंजो प्रयास छॾियो कोन्हे। न छॾियो त वञी करे मंदिर ते पहुती। राजा सोचो मां तो मूर्ख आहियां मां तो इंसान आहियां जेकॾहिं हू प्रयास करे मंदिर ते पहुचे थी त मां बि पहुची सघंदुसि। हुन पंहिंजी सेना तयार कई वेदो तो थोड़ा भरजन शर्मिंदा भाई शोभा भरे वरी चढ़ाई कई आखिरी विजय प्राप्त करे पंहिंजो राज हथ तो मां केतरनि सालनि खां ॾिसूं था इन कार्य के हथ में खणंदे कंहिं न कंहिं रूप में ही ग्रुप जेको आहे सिंधियुनि जे संसार के अंदर असां सिंधी बोली कीअं असांजी क़ाइमु रहे कीअं उहे कार्य कयूं वो उधम कंदे कंदे वरे बुझी वञनि था। पर शाबत आहे धन्यवाद आहे उनखे जो उन्हनि प्रयास क़ाइमु रहे थो। चवंदा आहिनि आवाज़ कंदा रहो कॾहिं न कॾहिं तो आवाज़ किथे पहुचंदो। अॼु संत कंवरराम साहिब जिनकी यादगार के अंदर ही कार्यक्रम रखो वियो है जैसा असांजा मुख्य अतिथि करतार सिंह जी बठेरा जिनमें वह लगन है हर एक कार्य में पहुंची करे सभा की शोभामान कनि था। पर असां समाज के अंदर वह लगन आहे कोन। जेकॾहिं असीं कंहिं कार्य के हथ में खणूं था ऐं उनमें असांखे सहयोग नथो मिले त पोइ ईअं सम्झ में अचे थो त असांजे समाज में उहा लगन कोन्हे उमंग कोन्हे। कलेक्टर जे दर ते न बजणा वेंदा त चपरासी हुनखे अचण ई न ॾींदो मिलण न ॾींदो कलेक्टर सां। पर जेकॾहिं उन जगह ते 10 ॼणा गॾी करे वेंदा तो कलेक्टर कुर्सी छड़ी करे ॿाहिरि अची करण सां मिलंदो। एकता में एडी ताकत है, एकता में एडी शक्ति है। हर वरे
ही गुरु प्रयास कंदो रहे तो सिंधी ॿोलीअ खे क़ाइमु रखो, घर घर जे अंदरि हिक ॿिए सां सिंधीअ में ॻाल्हायो। लेकिन वो प्रयास कंदे 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 वरे गुज़री विया, पर केतिरो न अहिड़ा परिवार तयारु थिया हूंदा जिन पंहिंजे घर में अॼु बि उहो सिंधी ॿोली ॻाल्हाए करे सिंधियत खे क़ाइमु रखनि था। असांजे समाज में सभु गुण आहिनि। वापार जे लाइ असीं होशियार आहियूं, सत्कर्मनि जे लाइ होशियार आहियूं, सेवा करण में असांजी लगन आहे, दान पुण्य जे पासे ॾे लगनी आहे। सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि जी कमी आहे, हिकिड़ी त असां में कमी आहे एकता। जेसिताईं असां में हर कार्य में एकता कोन्हे का, तेसिताईं असांखे उन मां पूरी सफलता प्राप्त नथी थिए। एकता में वॾी ताक़त, एकता में वॾी शक्ति आहे। ग़रीब परिवार कंहिं संत वटि पहुतो, साईं दया कयो, को रस्तो ॿुधायो त मालिक जी का कृपा थी। संतनि जो बाबा हिकिड़ो कमु कयो, वञी यात्रा करे तो तीर्थ यात्रा। हाणे तीर्थ यात्रा लाइ पहुता, लोटो बि खयूं पाण सां गॾु, कुझु बर्तन खयूं, कुझु रसी खयूं, ऐं जिते वेंदासीं भोजन करे खाईंदासीं। जॾहिं के जॻह ते पहुता, राति जो टाइम सुम्ही पिया। जंहिं महिल सुबुह थियो, पिता चए तो पुट खे, पुट उथ त सही। कि हा बाबा, कीअं? रोसी खण, वञी करे काठियूं करे अच, जंगल मां वञी काठियूं करे अच। चए तो हा बाबा, हाणे तो वञा। कन्या खे चए तो पुट तूं उथी सिरो गॾु करे हिकिड़ी चुल्ह ठाहे। चए थी हा बाबा। पत्नीअ खे चए तो उथी स्नान पाणी करे ऐं कुझु सीधो सामान जेको आहे उहो तयारु कर, त भोजन खाई करे त्रिपत थियूं। चए थी हा साईं। हाणे उन वण में रहंदो हिकिड़ो प्रेत, प्रेत आत्मा रहंदी। उन मन में सोचो हिन में केॾी एकता आहे। अची करे प्रेत पहुतो, सेठ खां पुछे तो न ग़रीब खां, भाई तव्हां ये रस्सी छा जे लाइ रखी आहे ऐं डंडो छा जे लाइ रखियो अथव? उहो चए तो ॻाल्हि ॿुधी थी, इन्हीअ रस्सीअ सां तोखे ॿधी करे इन्हीअ डंडे सां तोखे पूरो कंदासीं। प्रेत वीचारो लॻी वियो। चए तो भेड़ी, ये 4 ॼणा मां हिकु ॼणो, हिन में एकता बि ॾाढी आहे। सुभाणे सचमुच मूंखे ॿधी करे मार ॾियनि। प्रेत चए तो बाबा मूंखे मारजो न, मां तव्हांखे हिकिड़ी उत्तम शइ थो ॾियां। भई कहिड़ी? कि तव्हांजी ग़रीबी दूर थी वई। कि जिते वेठा आहियो न, हिन ज़मीन खे खोटियो त तव्हांखे हिकिड़ो धन जी प्राप्ति थी। जंहिंमहिल खोटणु शुरू कयूं, देग मिली वई, जंहिंमें खूब माल गेनी वेनी भरी पयूं हुयूं। प्रेत रवानो थी वियो। साईं देग खाए ते पहुता, मकान फर्स्ट क्लास वरितऊं। सुबुह थियो, भंडारो शुरू थी वियो। पासे वारो चए तो भाई सजन, ये रातों की रात में तुझे लॉटरी छुड़ी वही छा? हेॾो धन तो आंदो किथां? सही ॻाल्हि करे ॿुधाए। उनजे मन में आयो त मां बि ईअं कयां, त मां बि वञी करे शाहूकार थियां। अची करे साईं उहो बि पहुतो परिवार खे वठी। राति थी, जंहिं वक़्त में सुबुह थियणु लॻो त सेठ चए तो पुट खे, पुट ये रस्सी खण, वञी काठियूं करे आ। चए तो बाबा तूं मां मजूर आहियां जो काठियूं करे। सेठ जो पुट आहियां, काठियूं करण वास्ते जंगल में थोड़ा आहे। जवाब ॾिनई। पंहिंजे कन्या खे चए तो पुत्री सिरो गॾु करे चुल्ह ठाहे। चए थी बाबा मां का मजूरी
सुनाया। पत्नी के कहे तो उन्हें भी खुद को जवाब दिनो, जब मैंने किया थी तो प्रेत भी पहुंचो बाबे रसी छो रखी दव कि न खातो के बधी करे डंडे का कुटी ना प्रेत के तो तानो पानी एकता कोने तो मुखे ता छा कुटी द बात पा के आनी केड़ी के खाई तो वणो जिमन रड़ कई तो चारी बटी करे पतो एकता में बड़ी ताकत आहे, बड़ी शक्ति आहे। असांजे दयाराम लेखवानी जो ग्रुप तैयार कयो आहे, ग्रुप में बराबर एकता है, सभी के सम्मान करे, प्रेम प्यार से निमंत्रण ॾियनि था, उद्यम कनि था, कोशिश कनि था, वरे गुज़री विया आहिनि उद्यम कंदे कंदे, लेकिन समाज जो साथ न आहे। जेकॾहिं समाज जो साथ मिली वञे तो पक ॼाणो त ही जेको कार्य हली रहियो आहे उहो बि कंहिं ओज ते पहुची वञे। तो अॼोके हिन कार्य जे अंदरि साईं संत कंवरराम साहिब जिन बालकपण खां वठी ग़रीबीअ में रहंदे उहा महिनत कई, संतनि जी सेवा कई, कोहर करी करे जिन संतन के राजी कयो, अहिड़े महापुरुषनि जो अॼु को यादगार ॾींहुं मनायो वञे थो पियो, जिन धर्म जे पोतां कुर्बानी करे उहा गोली सही करे अॼु असांजे सिंधी क़ौम जो नालो ऊंचो करायो ऐं घर घर जे अंदरि संत कंवरराम साहिब जी तस्वीर अॼु लगी रही है। नंढे का वॾे ताईं जे साईं खे ॾिठो भी कोन हुयो उहे बि गॾिजी करे उनजी वर्सी उत्सव ते उनजी जय जयकार मनाइनि था पिया। तो अॼोके हिन कार्य असां सभिनी खे अनगिनत वाधायूं ॾींदे सतगुरुनि खे प्रार्थना कयूं था त प्रभु परमात्मा हिन ग्रुप जे अंदरि उहा शक्ति ॾींदो जो कॾहिं न कॾहिं मां सफलता असांखे अवश्य प्राप्त थींदी। बोलो साईं कंवरराम साहिब की जय। असीं अवां सभिनी जे तरफ़ां दयाराम